नाज़रीन, नसीराबाद में रमज़ान के भलारे महीने में महंगाई सबब गरीब तबको सख्त परेशान है। इन हवाले से पेश है अल्ताफ खान जी रिपोर्ट। जी नाज़रीन, असी इन वक्त नसीराबाद की मेन बाजार में मौजूद आयूँ, जिते गुजरल 2 महीनन का कोरोना सबब एमरजेंसी तौर पर नंढा वॾा कारोबारी मरकज़ बंद रहा। मुक़दस महीनो रमज़ान शरीफ़ के शुरू थियण से महंगाई जो जिन बोतल में बाहर निकरी आयो। इन मुतलिक़ ईद अचण से हितां जा शहरी ऐं पोरत तबको जो छा चवण आहे अचो त ॻाल्हि ॿोल कयो। असांखे ॿियो महीनो आहे, वांदा वेठा आहियूं, छा खाऊं? ईद लॻी पई आहे, मथां बचड़े वाल असां वञूं काॾे? महांगाई लॻी पई आहे। जे खंड वटि त बि जेको आहे 85 रुपया किलो आहे, जे गिहु वटि त 230 रुपया किलो आहे। महांगाई तौर असां वञूं काॾे? मिस्किन माण्हू कमायूं, टमाटा बसर खपायूं, उहे खपाइण बि नथा अचनि। एतिरा परते थी पियो महांगाई तौर लॻो पियो आहे। भाऊ ईद के ईअं था ॾिसूं जो कोरोना जे सबब जेको आहे 2 महीननि खां वठी सॼो मुल्क पाकिस्तान बंदि लॻो पियो आहे। माण्हू वॾा परेशान लॻा पिया आहिनि। कुझु माण्हुनि खे कोरोना लॻी वई आहे, कुझु माण्हू कोरोना जे ख़ौफ़ में घरनि में लिकिया पिया आहिनि। शहरनि में उहो मज़ो न आहे, उहे रोज़ियूं न आहिनि, ऐं जेको आहे ग़रीब आवाम ॾाढो परेशान आहे। ईद जो त माना ग़रीब माण्हू जेको आहे सोचे ई नथो सघे, छो जो हिन कोरोना में पेट पालण बि ॾाढो ॾुखियो आहे। कपिड़ा वठण त वॾी ॻाल्हि आहे। भैया महंगाई ॾाढी थी आहे। शहर में गोश्त 380 रुपया 500 साढा 500 रुपया किलो था अचनि। सब्जी आहे त उहा 20 रुपये किलो, बटालू वारा 50 रुपये किलो था अचनि। महांगाई तमामु घणी थी वई आहे कोरोना जे करे। ईद तव्हां मल्हाईंदव ख़ुशियूं? न ख़ुशियूं काॾे हूंदी मल्हाईंदा, शहर बंदि लॻा पिया आहिनि, हर शइ महांगी लॻी पई आहे, सभु ब्लैक ते थो पियो मिले। वापारी तबिको त लॻो पियो आहे, चवंदा कुझु बि न आहे, काॾो ॾियूं तव्हांखे। हिकु कोरोना तंग कयो आहे, ॿियो पुलिस तंग कयो आहे, ॿियो मंडियूं बंदि आहिनि, माल मिले कोन थो, माल महांगो करे छॾे अथनि। जे असां महांगो था खपायूं त मुख़्तियार कार असां ते ॾंड थो विझे, असां ते चटियूं थो विझे। असां वञूं काॾे ग़रीब माण्हू, जे कंहिंजे आॾो था रखूं त 500 रुपया था मसवाड़ वठनि। असां ग़रीब वञूं काॾे, कयूं छा असां? ईद खे ईअं था सम्झूं त असांखे माल हिकु मिले कोन थो, ॿियो मुख़्तियार कार जो ॾंडो आहे त बाबा सस्तो खपायो गोश्त 380 जो ॾिनो अथई, असांखे माल थो मिले 500 जे हिसाब सां। 700 कराची किलो आहे, हिते असां घणे हलायूं? हिते त असांखे चवंदा 380 ते हलायो, असां घणे किलो हलायूं? मुख़्तियार कार जी असां ते सख़्ती आहे ॾाढी। सो ॾंड आयूं थो वञे 1000 1000 10,000 5,000 वञूं कर। ईद त असां हाणे कीअं मल्हायूं? ॾाढी तकलीफ़ आहे, ॾुखे वक़्त में था हलूं।